मेहड़ में सपियोपन ते पानी जो दबाव तेज़ी सां वधी रहियो आहे। मेहड़वासी शहर खे बचाइण लाइ पुरअज़्म आहिनि। रिंग बंद खे मज़बूत करण वारो कमु वधीक तेज़ कयो वियो आहे। उन हवाले सां पेश आहे मेहड़ मां अब्दुल्ला सोमरो जी रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मेहर शहर खे बचाइण लाइ जेको रिंग बंदि ॾिनो पियो वञे ऐं रिंग बंदि खे जेको आहे उन जो कमु जेको आहे मज़बूती जे हवाले सां तेज़ी सां जारी आहे। ऐं जॾहिं त मेहर शहर खे बचाइण लाइ जेको हीउ रिंग बंदि ॾिनो पियो वञे, हिते जे कमु कंदड़ जेके माण्हू आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। टियों ॾींहुं आहे, राति ॾींहुं वटि सट लॻी पई आहे। असां सभिनी शहरनि खे अपील लाइ कयूं त सभु अचो गॾिजी ॿाहिरि मेहड़ खे बचायूं। हिते असां पावर बिरादरी समेत सभु बंदि ते वरी टी राति आहे, राति ॾींहुं निंड न आहे, भॼ भॼ आहे, मशीनरी जाम आहे, हर शइ जाम आहे। रुॻी तव्हांखे अपील था कयूं ख़ुदा रा तव्हां हेॾे अचो, कुझु मदद कयो। हिकिड़ो पाच कयो त लखे पाचका लॻी वेंदा। लखे माण्हू तव्हां मेहर शहर जा अचो, हिते तव्हां असां मदद कयो, असां हेल्प कयो। पाणी अञा रुंबा ज़ाहिर आहिनि, एतिरो त न पहुतो आहे ऐं शहरी असांजा भरपूर ताउन कनि जेके बि आहिनि ऐं अची असां हिमत अफ़ज़ाई असांजी कनि, असांजे तनक़ीद न कनि। हींअर बि राति बि हिकिड़ा आया त माना उहे तनक़ीद पिया कनि, हे भाई छा था कयो। हीअं ॾुखियो वक़्तु आहे। सभु असां शहरी मेहड़ वासी जेके बि आहियूं सभु असां पाण में ॿाहिरि आहियूं। असांजो इहो पैगाम आहे जेके बि आहिनि। कम में तमामु तेज़ी आहे। अलाह कंदो त मेहड़ खे बचाए वेंदासीं ऐं शहरनि खे अपील कंदासीं त हू अचनि, असांजी थोरी हथ हमराही कनि। ख़ौफ़ न सम्झनि। इंशाअल्लाह अलाह कंदो, अलाह जो हबीब कंदो त मेहड़ वारनि खे का बि तकलीफ़ न थींदी ऐं न ई ॿुॾणु ॾींदासूं। असां पंहिंजो ॾींहुं राति हिकु करे मेहड़ खे इंशाअल्लाह बचाईंदासीं। असां पाण बि अलाह जी महिरबानी सां ही बंदि हुयो, हिन जो मसइलो हुयो, लेकिन अलाह जी महिरबानी सां जेकी मुसीबत हुई उहा टरी वई आहे ऐं असां पंहिंजो ॾींहुं राति पंहिंजी महिनत करे पंहिंजो शहर बचाईंदासीं। त इंशाअल्लाह रिंग बंदि खे अञा वधीक मज़बूत करे ॾींहुं राति कमु करे ऐं पंहिंजो शहर मेहड़ बचाईंदासीं। कैमरामैन दरबान खोखर सां गॾु अब्दुल्ला सोमरो, धरती टीवी न्यूज़ मेहड़।